नाज़रीन, दादू जे शाहजहान पार्क वटि कुझु ॾींहं अॻु थियल वाक़े में ए सेक्शन पुलिस ऐं सीआईए पुलिस जी नाअहली साम्हूं अची वई आहे। टिकटॉक ठाहींदड़ नींगरनि जी कार जे टकर में फ़ौत थियल शख़्स जे वारसनि इंसाफ़ न थियण जी सूरत में शहर बंदि करण जो चितार ॾिनो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे एस न्यूज़ जो रिपोर्टर अकील लाखो। जी अकील, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादूअ जे शाहजहान पार्क वटि कुझु ॾींहं अॻु थियल वाक़े में ए सेक्शन पुलिस ऐं सीआईए पुलिस जी नाअहली साम्हूं अची वई आहे। दादूअ जे शाहजहान पार्क वटि टिकटॉक जे शौक़ीननि तरफ़ां टिकटॉक ठाहिण दौरान कार कंट्रोल मां निकिरण सबबि ॿिनि शहरनि खे टकर हयो हो, जंहिंमें हिकु शहरी फ़ौत ऐं हिकु ज़ख़्मी थियो हो। फ़ौती गुलज़ार उमरानी जे वारसनि ॿुधायो त असांजो नौजवान केतिरा ई कलाकनि ताईं रोड ते तड़पंदो रहियो। पुलिस एहलकार असांजे नौजवान खे खणी अस्पताल पहुचाइण बजाए एम्बुलेंस जो इंतज़ारु कंदा रहिया, जंहिं सबबि असांजो नौजवान फ़ौत थी वियो आहे। असांजे नौजवान जी क़त्ल जी FIR पुलिस अमलदारनि मथां दाख़िल कई वञे, न त ॿी सूरत में पूरो शहर बंदि कंदासीं। ॿिए पासे ज़ख़्मी नौजवान अनवर डायरी ॿुधायो आहे त पुलिस वॾी रिश्वत वठी कार ड्राइवर अवेस भंड ऐं अयान भंड खे नंढी उमिरि ॼाणाए आज़ादु कयो आहे। मां ग़रीब आहियां, मूंसां ज़ुल्म थियो आहे, मुंहिंजी FIR दाख़िल कई वञे। होॾां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ए सेक्शन पुलिस तरफ़ां टिकटॉक ठाहींदड़ कार ड्राइवर अवेस भंड ऐं अयान भंड खे आज़ादु करण बाद सोशल मीडिया सार्फ़िन तरफ़ां पुलिस खे सोशल मीडिया ते तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे। सोशल मीडिया सार्फ़िन तरफ़ां मुतालबो कयो पियो वञे त कार ड्राइवर अवेस भंड ऐं अयान भंड खे ॿीहर गिरफ़्तार करे मथां केस दाख़िल कयो वञे। जी।